खबर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। पीपी अगवान जाम ज़हीर अली पार्टी अगवान राणा अनवर अली राजपूत के पुट जे मंगणीअ जूं मुबारकूं ॾियण दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपीए सदाईं जमहूरियत जे मज़बूतीअ जी ॻाल्हि कई आहे। पीपीए जो लॉन्ग मार्च अवाम खे सिलेक्टेड नाअहल इमरान ख़ान मां छोटकारे जी घंटी आहे। अवाम दुश्मन इमरान ख़ान हाणे चंद ॾींहंनि जो महिमान आहे। पीपी बेएतमादी रिथ ज़रिए खेसि पार्लियामेंट मां भॼाए कढंदी। इमरान जे बयान मां ज़ाहिर थी रहियो आहे त हू ज़हनी मरीज़ थी चुको आहे। संदसि कंहिं ज़हनी मरीज़ जे इस्पताल मां इलाज थियणु घुर्जे। जाम ज़हीर अली चयो त जहिड़ो सदाईं कमज़ोर माण्हू कंदा आहिनि, उन कमज़ोर माण्हुनि मां इमरान ख़ान बि हिकु आहे जेको बेएतमादी रिथ जी तारीख़ अचण खां पहिरीं मुकमल तौर ते बोखलाहट जो शिकार थी वियो आहे, जंहिंजो सबूत कराचीअ समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते संदसि ज़हनी मरीज़नि वारियूं कयल तक़रीबूं आहिनि। हुन चयो त बिलाल भुट्टो ज़रदारी अॼु मुल्क जे अवाम जी हिकु सघारे सियासी उमेद बणिजी चुको आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी हुकूमत में अची महांगाईअ जे सतायल मुल्क जे अवाम खे महांगाईअ मां निजात हासिल करण लाइ रिलीफ ॾींदो। उन मौक़े ते मुबारक राजपूत, ख़लीफ़ो सोबो ख़ासि के लिए ॿिया अॻुवान गॾु हुआ। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद बड़ो बे न्यूज़ रुकन।